छा कम धंधे बाबत परेशान लगा पिया आहियो? तव्हां बि जीजाजी वांगुरु कपिड़े जो धंधो कयो न। जीजाजी जे पासे वारी दुकान खाली पई अथई, उहा वठो था ऐं उहो ई कम धंधो चालू कयो जीजाजी वांगुरु। दुश्मनों की जरूरत ही नहीं है, तू अकेला ही काफी है। न जीजाजी कंपटीशन का कांड ॾिनो अथई। जीजाजी त चवंदो मुंहिंजी साली संडू पहिरीं कमाइनि पोइ मां कमायां। अच्छा तू वठ जीजाजी का सलाह। हाँ जीजाजी सलाह सुठी ॾिनो अथई। अरे ही त निंड में लगा पिया। जीजाजी भेण सुम्ही रहियो अथई। अच्छा मां तोखे इन्हनि जी डायरी मां नौकरनि जो नंबर थी ॾेई। हू तोखे सॼे अंदर जी ॻाल्हि ॿुधाईंदी दुकान जे बाबति। अच्छा छा थियो? केर तो ॻाल्हाइणु चाहे? मूंखे कुझु आई आवाज़। अरे तव्हां उथी विया? मां हीअ ॾिठो त तव्हां निंड में लगा पिया हुआ। मूंखे बाबा आयो हिन निंड में, चवण लॻो लान तीर बेस्ता उठ, जीअर जिन तुंहिंजो धंधो खाई वेना उथ। केरु आहे? कंहिंजो फोन आहे? अरे पेवी जो फोन लगायो है और कम धंधे बाबत परेशान लगी पई है। न्याणी के थोड़ो सलाह तो दियोस कम धंधे बाबत। हेलो पेवी, पुट पेवी, हा पुट, हा सब हाल चाल ठीक है, जय झूलेलाल। अब देख तू अच्छा कपड़े जो धंधो करणो आहे? कपड़े जो? हाँ पुट धंधो करे लाए जाओ, कोई दिक्कत कान है। हाँ पेवी बेटा मां जॾहिं शादी करे आयसि त इन्हनि वटि कुछ भी ना हो। जीअं इन्हनि दुकान खोली भगवान सब कुछ ॾिनो। तू भी कर जल्दी सां कपड़े जो धंधो। हाँ पुट करे लायो धंधो। पहिरीं मूं वटि कुछ ना हो, जॾहिं मां कपड़े जो धंधो कयो त 50 लख जो कर्ज थी वियो। 10 लख जो कर्ज त मां हिन महीने में वरितो। गर्मीअ जो माल भराइणो हो न। 15 लख जो कर्ज अगले महीने वठंदसि सियारनि जो माल भराइण लाइ। न धंधो बढ़िया हलणो, बसि तव्हांखे कर्ज वठणु अचिणो खपे कपिड़े जे कम में। बात तो सही है। नौकरनि खे पगार जो त कर्ज वठणो आहे, दुकान जो किरायो जो त कर्ज वठणो आहे, ॿियो धंधो बढ़िया हलणो आहे। न पुट मेहनत करनासीं त धंधो कीअं न हलंदो। रुको जरा सबर करो। हा बस छंछर जो लीमो मिर्च टंगायो टाइम सां, बाक़ी कर्ज वठणु अचिणो खपे कपिड़े जे कम में, ॿियो कुझु कान आहे। हा न बस सही थी करी, बस कर्ज वठो पोइ धंधो बढ़िया हलंदो। हा सही ॻाल्हि आहे पुट, सही ॻाल्हि आहे। वट तूं भेण सां ॻाल्हाईसि, मुंहिंजी छा अखियूं भरिजी आई आहिनि, नक बि भरिजी वियो आहे ही धंधनि जी ॻाल्हियूं ॿुधी। तूं ॻाल्हाईसि वटि। हाँ बेबी भेण तू काई टेंशन न कर, कपड़े जो कम धंधो चालू कर। छा गोटे बेहोश थी वियो आहे? एड़ो छा ॿुधियो अथई? अञा त बेहोश थियो आहे ॿुधी करे। जॾहिं दुकान खोले त पगड़ी थी पंसा।